आओ उलमा से पूछ ले। इमाम तबरानी पंहिंजी अहादीस जी किताब मोजम कबीर में यह हदीस पाक 1041 नंबर असां पहिरियों भी इनके बयान करे चुका आहियूं। इनके मौजू बढ़ाईंदे अॻिते हलंदासीं। हदीस पाक में ईंदो आहे हज़रत सैयदा ज़ैनब बिनते अबू राफ़े उहे उम्मुल मोमिनीन उहे सैयदा खातून जन्नत फ़ातिमतुज़ ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा व सलामुल्लाहि ताला अलैहा खां रिवायत कनि थियूं। अन फ़ातिमता बिनते मुहम्मदिन सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम अन्नहा अतत बिल हसन वल हुसैन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम फ़ी शक्वाहुल्लज़ी तुवफ़िया फ़ीही। हज़रत सैयदा खातून जन्नत फ़ातिमतुज़ ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा हज़रत सैयदना इमाम हसन हज़रत सैयदना इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हुमा के वठी करे नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में आयूं। फ़क़ालत अची करे अर्ज़ करण लॻियूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादानी इब्नाका फ़वर्रिथहुमा शयन। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ॿई तव्हांजा शहज़ादा आहिनि, तव्हांजा पुट आहिनि। ये आया तो इमाम हसन इमाम हुसैन हसन हुसैन आया तो तव्हांजा शहज़ादा आहिनि त इन्हनि खे कुझु अता कयो पंहिंजे विरसे मां, इन्हनि खे पंहिंजो हिकु ख़ुसूसी विरसो अता फ़रमायो। अल्लाहु अकबर। त अज़ीज़ो दोस्तो गौर फ़िक्र करियो, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह हुजे ऐं घुरण वारी उहा पाक हस्ती आहे जेके नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे जिगर जो टुकड़ो फरमायो आहे। फ़ातिमा तो बदअतु मिन्नी, फ़ातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। उहे सवाल करे रहियूं आहिनि त पोइ मुंहिंजे महबूब जी अता छा हूंदी। मेरे करीम से घर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं। अज़ीज़ो दोस्तों बुजुर्गो, जेकॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां के उम्मती भी कुछ सवाल कयो आहे, कुछ घुरियो आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरो कुझु अता फ़रमायो आहे जो किनारा मौजनि सां भरिजी वञनि, एॾो कुझु अता फ़रमायो। हाणे गौर करियो, घुरण वारी पंहिंजी शहज़ादी आहे सैयदा खातून जन्नत फ़ातिमतुज़ ज़हरा ऐं वरी सवाल जो अंदाज़ ॾिसो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादा इब्नाका फ़वर्रिथहुमा शयन। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तव्हांजा ॿ पुट आहिनि, तव्हांजा शहज़ादा आया तो हसन ऐं हुसैन, इन्हनि खे पंहिंजो ख़ासि विरसो अता फ़रमायो, पंहिंजे विरसे मां हिननि खे ख़ुसूसी फ़ैज़ान अता फ़रमायो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबन छा फ़रमायो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया अम्मा हसनुन फलहु हैबती व सुददी व अम्मा हुसैनुन फलहु जुरअती व जूदी। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ए मुंहिंजी शहज़ादी, मां पंहिंजे पुट हसन खे पंहिंजे विरसे मां ॿ ख़ुसूसी शयूं अता थो फ़रमावां। मां पंहिंजे शहज़ादे हसन खे पंहिंजी हैबत ऐं पंहिंजी सरदारी वारो विरसो अता करियां थो, ऐं पंहिंजे शहज़ादे हसन खे मां पंहिंजे विरसे मां पंहिंजी जुर्रत ऐं पंहिंजी सखावत अता करियां थो। अल्लाहु अकबर। मुख़्तसर अज़ीज़ो दोस्तो, इमाम हसन जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त हसन खे मां पंहिंजी हैबत वारो विरसो अता कयमि, शहज़ादे हसन खे पंहिंजे रोब दबदबो हैबत वारो विरसो अता कयमि, ऐं इन खां गॾु इन्हनि खे मां पंहिंजी सरदारी वारो विरसो अता कयमि। अल्लाहु अकबर। हाणे अज़ीज़ो दोस्तो यादि रखो, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो जेको रोब हूंदो हुयो, जेको दबदबो हूंदो हुयो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी हैबत हूंदी हुई, इहा ॿियनि अंबिया किराम खां मुनफ़रिद हूंदी हुई। इहो बि यादि रखो, सभई जेके अंबिया किराम हुआ ये रोब वारा हुआ, दबदबे वारा हुआ, हैबत वारा हुआ। अल्लाह ताला इन्हनि खे हैबत अता फ़रमाई हुई जो इन्हनि जी हैबत ॿियनि इंसाननि ते उम्मत ते जेके आहिनि तारी थी वेंदी हुई।
लेकिन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु मुनफ़रद हैसियत आहे। अल्लाहु अकबर। हदीस पाक में ईंदो आहे, सही बुखारी में हदीस पाक आहे, हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला खां, त उहे फरमाइनि था नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, उअतीतु खम्सन लम युअतहुन्ना अहदुन क़ब्ली, लम युअतहुन्ना बिही क़ब्लुन अहदुन क़ब्ली। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मूंखे 5 शयूं अहिड़ियूं अता थियूं जेके मूंखां पहिरियां कंहिंखे अता न थियूं। उन्हनि मां हिकु इहो आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, नुसिरतु बिर्रुअबि मसीरत शहरिन, मुंहिंजी रोब जे ज़रिए 1 महीने जी मसाफ़त ताईं मदद कई वई। 1 मसाफ़त ताईं, 1 महीने जे फ़ासिले ताईं, 1 महीने जी मसाफ़त ताईं रोब जे ज़रिए, हैबत जे ज़रिए, दबदबे जे ज़रिए मुंहिंजी मदद कई वई। यानी अल्लाह ताला मूंखे अहिड़ो रोब अता फ़रमायो, अहिड़ी हैबत, अहिड़ो दबदबो अता फ़रमायो आहे जो मुंहिंजो जेको दुश्मन आहे उहो मूंखां एतिरो परे वेठो जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जो हिकिड़ो घोड़ो आहे उहो तेज़ी सां भॼंदो रहे, पूरो महीनो भॼंदो रहे, पूरे महीने खां बाद जिथे उहो वञी घोड़ो पुॼे, मुंहिंजो दुश्मन उते हुजे ऐं मां मदीने शरीफ़ में हुजां, एतिरो परे मुंहिंजो दुश्मन वेठो हुजे, उहो मुंहिंजो दुश्मन मुंहिंजे नाले खां ईअं डिॼंदो आहे, ईअं ॾकंदो आहे, मुंहिंजो रोब ऐं दबदबो ईअं उन ते तारी हूंदो आहे ॼण त उहो मुंहिंजी तलवार जे हेठो अची वियो आहे। एतिरो परे वेहण वारो मुंहिंजी तलवार खां, जेको मूंखे ॾिसंदो आहे उन ते त कप कपी तारी थी वेंदी आहे, उहो ॾकणु लॻंदो आहे, पर एतिरो फ़ासिले ते जेको वेठो आहे उहो बि मुंहिंजे नाले खां ईअं डिॼंदो आहे ॼण त मुंहिंजी तलवार जे हेठो अची वियो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इहो विरसो मां पंहिंजे शहज़ादे हसन खे अता फरमायमि, ऐं उन खां बाद वसुददी, मां पंहिंजे शहज़ादे हसन खे पंहिंजी सरदारी वारो, सियादत वारो विरसो अता कयमि। इहा इमाम हसन अहले बेत अतहार मां इमाम हसन जी इहा मुनफ़रिद हैसियत आहे जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि खे पंहिंजी सरदारी वारो विरसो अता फ़रमायो। अल्लाहु अकबर। हिकु हदीस पाक में तो सही बुखारी में आहे, मुतअद्दिद मरतबा आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु मरतबो ख़ुतबो ॾेई रहिया हुआ, तक़रीर फ़रमाए रहिया हुआ। हिकु तरफ़ हज़रत इमाम हसन हुआ ऐं हेॾे ख़ुतबो हो, ख़ुतबो ॾेई रहिया। कंहिं वक़्तु मजमे ते निगाह हुई, केॾी महिल इमाम हसन जी तरफ़ निगाह हुई त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मजमे के इमाम हसन जी तरफ़ मुतवजे करे चयो, इन्ना इब्नी हाज़ा सय्यिदुन, ही मुंहिंजो जेको शहज़ादो आहे न सय्यिद आहे, सरदार आहे, वलअल्लाह अन युस्लिह बिही बैना फ़ियतैनि अज़ीमतैनि मिनल मुस्लिमीन, यकीनन अल्लाह तबारक व ताला मुंहिंजे इन शहज़ादे जे ज़रिए मुसलमाननि जे 2 अज़ीम गिरोहनि में सुलह पैदा फ़रमाईंदो। यानी हिकु वक़्तु ईंदो जो मुंहिंजो इहो शहज़ादो सरदारनि वारो किरदारु अदा कंदो। यादि रखो, सरदारनि जो जेको असली किरदारु आहे इस्लाह करणु आहे, सुलह करणु आहे, झगड़ा जहिड़ा करणु न आहिनि। झगड़ा जहिड़ा करण वारी जंहिंमें आदत हुजे न, हक़ीक़ी में उहो सरदार न आहे। त सरदार में जेकी ख़ुसूसियत हूंदी आहे न उहा इस्लाह करण वारी हूंदी आहे, सुलह करण वारी, पंहिंजी रिआया जी, पंहिंजे माहौल में जंहिंजा झगड़ा थियनि उन में इस्लाह करे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम हसन जे लाइ फरमायो, अज़ीम उहे 2 गुरोह जेके अज़ीम बि हूंदा, मुसलमान बि हूंदा, हक़ीर न हूंदा, उन्हनि में इस्लाह कराईंदो। एॾो वॾो हौसले जो मालिक हूंदो जो पूरी काइनात यानी शर्क़ो ग़रब, जुमा शिमाल ऐं जुनूब जी सल्तनत जो मालिक हूंदो, लेकिन मुंहिंजी उम्मत जे लाइ, मुंहिंजी उम्मत जे इतिहाद जे लाइ, मुंहिंजी उम्मत में सुलह करण जे लाइ पंहिंजी सल्तनत, पंहिंजी बादशाही तख़्त में रखी करे हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अता फ़रमाईंदो। ऐं जंहिं कॉन्फ्रेंस में, जंहिं महफ़िल में इमाम हसन हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़िलाफ़त अता फ़रमाई हुई त उनमें मुस्कुराए करे फ़रमाए बि रहिया हुआ, जेकॾहिं चाहियां हा त ए इंसानो, ही जेके अरब आहिनि, अरब जूं खोपड़ियूं मुंहिंजे हथनि में आहिनि, चाहियां हा त इन्हनि खे जेको आहे न टकराए छॾियां, चाहियां हा त वॾो झेड़ो थी सघे पियो, लेकिन नाना जान खां जेको मूंखे विरसो मिलियो आहे मां उनजो हक़ अदा कंदे, उम्मत में इतिहाद पैदा कंदे उनमें सुलह करे छॾियमि। फ़साद असांजे घर जो मक़सदु न आहे, इतिहाद सरदार जो कमु हूंदो आहे। बहरहाल इन खां बाद इमाम हुसैन खे जेको विरसो मिलियो, ए मुंहिंजी न्याणी, मां पंहिंजे शहज़ादे हुसैन खे
व अम्मा हुसैन फलहु जुरअती व जूदी, मां पंहिंजे शहज़ादे हुसैन खे पंहिंजी सखावत वारो विरसो अता कयो, पंहिंजी जुर्रत वारो जेको विरसो आहे, बहादुरी वारो विरसो मां पंहिंजे शहज़ादे हुसैन खे अता कयो। ऐं हक़ीक़त आहे इन ॿिन्हिनि जी झलक बि इमाम हुसैन बि साबित करे ॾेखारियो जॾहिं करबला जे कमरा इम्तिहान में सभु इम्तिहान गॾु थी विया त इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु बि साबित करे ॾेखारियो त वारिस जंहिंजो आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां जेको विरसो मिलियसि उनखे साबित कंदे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे विरसे जो हक़ अदा करे छॾियो। जुर्रत मैदान करबला में, जूद सखावत, अहिड़ी सखावत शायदि कोई अहिड़ी सखावत करे सघे, दीन जे लाइ पंहिंजो सभु कुझु ॾेई छॾियईं, सभु कुझु कुर्बान। हक़ीक़त आहे हर कोई पंहिंजी जान खां पुछा करे, अॼु कोई पंहिंजो पुटु मदरसे जे लाइ ॾियण जे लाइ तयारु नाहे त बाबा मुंहिंजो पुटु दीन पढ़ी करे दीन जी ख़िदमत करे, लिलाहियत जे लाइ वॾी हिमत थी खपे। पैसा ॾियणु आसान आहे, लेकिन दीन जे लाइ पंहिंजी जान ॾियणु, वरी पंहिंजी जान खां वधीक पंहिंजे पुट जी जान ॾियणु, इहा से सोचो तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। जंग हली रही हुजे, मां पंहिंजो पुटु अॻिते करां, तॾहिं ख़बर पवंदी त इहा केॾी वॾी जुर्रत हुई, केॾी वॾी सखावत हुई जो इमाम आली मक़ाम जो अहिड़ी सखावत कई दीन इस्लाम जे लाइ, पंहिंजी जान त पंहिंजी जान, पंहिंजे ख़ानदान जे हर फ़र्द जी जान राय ख़ुदा में सदको करे दीन इस्लाम खे हमेशह जे लाइ तक़वियत अता फ़रमाई। मां लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां इन जो छा कैफ़ियत हूंदी, लेकिन हर कोई अहसासु करे सघे थो त औलाद वारो त मुंहिंजो पुटु आहे, त मां पुट खे सिर्फ़ु जिहाद जे लाइ मोकिलां त मुंहिंजे दिलि ते छा गुज़रंदी, कहिड़ी कैफ़ियत हूंदी, ॾकणु ॾकिजी वेंदमि। इहो त अॻिलो मंज़िल आहे। माण्हू जेके आहिनि मदरसे जे लाइ, दीन पढ़ण जे लाइ बि पंहिंजे पुट खे मोकिलण जे लाइ अलाए घणा दफ़ा सोचींदा आहिनि त बाबा जो मुस्तक़बिल में अलाए छा थींदो, बुख त न मरंदो, अलाए छा छा थींदो। बहरहाल हज़रत सैयदना इमाम आली मक़ाम जी इहा सखावत हुई जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम विरसो अता फ़रमायो, उन विरसे जी इहा झलक हुई दीन इस्लाम जे लाइ सभु कुझु शहीद करे छॾियऊं। ऐं जुर्रत सुभान अल्लाह जी हिकु ॿ झलकियूं मां तेज़ी सां जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम विरसो अता फ़रमायो जो राय करबला वञनि था, छाजे करे वञनि था? अज़ीज़ो दोस्तो यादि रखो, आज़माइशूं ईंदियूं आहिनि, आज़माइशुनि में काफ़ी हिकमतूं हूंदियूं आहिनि। अल्लाह वारा आज़माइशूं घुरंदा न आहिनि, पर जॾहिं आज़माइशूं अची वञनि न पोइ घबराईंदा न आहिनि ऐं आज़माइशुनि में कामयाबु थियण जे लाइ ग़ैर शरई तरीक़ा इख़्तियार न आहिनि कंदा, वसीला ज़राए ग़लति इस्तेमालु न आहिनि कंदा, बल्कि कामयाबु थियण जे लाइ सही तरीक़ा इख़्तियार कंदा आहिनि। असांजो अक़ीदो आहे मौलाए काइनात मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा बिल्कुलु मुश्किल कुशा आहिनि। चाहिनि दुआ घुरनि त इहो वाक़ियो टरी वञे हा। मैदान करबला में एॾो वाक़ियो पेश अचिणो हुयो, मौलाए काइनात खे ख़बर हुई, लेकिन हिकु मर्तबा बि इहा दुआ न घुरियऊं त इहो वाक़ियो टरी वञे। या अल्लाह एॾी आज़माइश आहे, इहा मुआफ़ थी वञे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बार बार इनखे बयानु फ़रमायो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात उहा ज़ात आहे जेकॾहिं उन सां कपिड़ो बि टच थी वञे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म सां जेकॾहिं कपिड़ो मस थी वञे, उहो कपिड़ो बि मुश्किल कुशा बणिजी वेंदो आहे। उन जे ज़रिए बि माण्हुनि जूं हाजतूं बीमारियूं दूरि थींदियूं आहिनि। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बि कॾहिं हिकु मर्तबा बि इहा दुआ न घुरी त इहो वाक़ियो टरी वञे। न छो जो उन्हनि खे ख़बर हुई असां पंहिंजे शहज़ादे खे तयारु कयो आहे इम्तिहान जे लाइ, इमाम आली मक़ाम खे तयारु कयो वियो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बार बार तरबियत कंदा रहिया, हिकु शइ सेखारींदा रहिया, मौलाए काइनात हर शइ सेखारींदा रहिया। त उन्हनि खे ख़बर हुई त जॾहिं इम्तिहान ईंदो असांजी तयारी जो नतीजो इहो निकिरंदो बग़ैर के करप्शन जे, इहो इम्तिहान पास करे कामयाबु थी वेंदो। ऐं हीअ उनजी कामयाबी जी अलामत आहे जो अॼु उनजो हर साल हर ॾींहुं उनजो तज़किरो थींदो आहे। हीअ हुसैनियत हक़ीक़त में। हाणे इमाम आली मक़ाम राह करबला इख़्तियार था कनि, उहे बहादुरी वारा ख़ुतबा ॿारहं मां बयानु बि कया आहिनि, ऐं कुझु बयानु कंदो हलंदुमि। जॾहिं
छाजे करे विया, पॉलिसी छा हुई, रीज़न छा हुयो, सबबु छा हुई। कुझु माण्हुनि त इहो बि बयानु कयो त नाउज़ बिल्ला कुर्सी जे लाइ विया आहिनि, कुर्सी जी लालच हुई नाउज़ बिल्ला। के त इहे बि चवनि पिया त पंहिंजा मुरीद वधाइण जे लाइ इन जे करे वञी रहिया आहिनि। हालांकि गौर फ़िक्र कयो वञे त इमाम आली मक़ाम हज़रत सय्यदुना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां वधीक केरु मुर्शिद थी थो सघे। हज़रत इमाम आली मक़ाम सय्यदुना इमाम हुसैन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मसनद ते वेठा हुआ। मदीने शरीफ़ में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मसनद ते वेठा हुआ। सभ खां वॾा मुर्शिद पीर हुआ जो सहाबा बि हथ चुमंदा हुआ। इन्हनि खे छाजे पीर मुरीदनि जी ज़रूरत हुई? न मां छाजे करे विया त इमाम आली मक़ाम हज़रत सय्यदुना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण इन ॻाल्हि खे बयानु कयो। ख़ुतबात में मौजूदु आहे अल कामिल फ़ि तारीख़ इमाम इब्न असीर अल जज़री ऐं इमाम तबरी बि इन वाक़े खे, इन ख़ुतबे खे, इमाम आली मक़ाम जे इन ख़ुतबे खे बयानु फ़रमायो। छाजे करे इमाम हुसैन विया, वजह छा हुई, सबबु छा हुयो, रीज़न छा हुई। इमाम आली मक़ाम फ़रमायो अला व इन हाउलाई क़द लज़िमु ताअत शैतानी व तरकु ताअत रहमानी व अज़हरुल फ़सादा व अत्तलुल हुदूदा वस्तअसरु बिल फ़ई व अहल्लु हरामल्लाहि व हर्रमु हलालहु व अना अहक्कु मन गय्यर। हज़रत इमाम आली मक़ाम सय्यदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त ही जेके गुरोह आहिनि, ही जेके माण्हू आहिनि, इन्हनि शैतान जी जेकी इताअत आहे इहा पंहिंजे मर्तबा लाज़िम करे छॾी आहे। शैतान जी जेकी इताअत आहे उनखे लाज़िम करे छॾियो अथऊं ऐं अल्लाह तबारक व ताला जी फ़रमाबरदारी खे इन्हनि छॾे ॾिनो आहे। इन्हनि ज़मीन में फ़साद खे आम करे छॾियो आहे। इन्हनि अल्लाह तबारक व ताला जी हुदूद खे मुअत्तल करे छॾियो आहे। अल्लाहु अकबर। त हज़रत इमाम आली मक़ाम हज़रत सय्यदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त ए लोगो, इंसानो, यादि रखो ही मदीने खां मके जो सफ़र, वरी मके खां मदीने जो जेको मां सफ़र तय कयो आहियां, इहा मां मुरीदनि जे लाइ न आहे कयो वधाइण जे लाइ। मां जेको आहे कुर्सी जी लालच में न आहियां कयो, बल्कि मुंहिंजो मक़सदु छा आहे, व इन हाउलाई, ही जेके यज़ीदी टोला आहिनि, क़द लज़िमु ताअत शैतान, इन्हनि जेको आहे शैतान जे ही जेके यज़ीदी माण्हू आहिनि, इन्हनि शैतान जी इताअत करणु शुरू करे छॾी आहे। शैतान जे इशारे ते नचणु शुरू कयो अथऊं। शैतान जी जेकी ग़ुलामी आहे उन्हनि जो पटो इन्हनि पंहिंजे गले में ॿधे छॾियो आहे। व तरकु ताअत रहमान, ऐं इन रहमान जी इताअत तर्क करे छॾी आहे। अल्लाह तबारक व ताला जी बंदगी छॾे ॾिनी आहे। अल्लाह तबारक व ताला जी ऐलानिया नाफ़रमानी करणु लॻा। अल्लाहु अकबर। उन खां बाद फ़रमायो व अज़हरुल फ़सादा, ऐं हिननि यज़ीदनि ज़मीन में फ़साद खे आम करे छॾियो आहे। हाणे ज़मीन में फ़साद आम हुजे ऐं मां वेठो हुजां, उहा अरब जी ज़मीन जंहिं ज़मीन खे मुंहिंजे नाना जान हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अमन सां भरे छॾियो हो। हर तरफ़ अमन जा झंडा लहराए रहिया हुआ, हर तरफ़ अमन जे गुलनि जी ख़ुशबू अचे पई। जंहिं ज़मीन खे मुंहिंजे नाना जान पंहिंजी कोशिश सां अमन सां मालामाल करे छॾियो हो, हाणे हिन जो इरादो आहे, हिननि जो मक़सदु ऐं मंशूर इहो आहे त ज़मीन में फ़साद आम थी वञे। वअत्तलुल हुदूद, ऐं इन्हनि अल्लाह तबारक व ताला जी हुदूदनि खे टोड़े छॾियो आहे। अल्लाह ताला जी हुदूदनि खे इन्हनि मुअत्तल करे छॾियो आहे। वस्तअसरु बिल फ़ई, ऐं जेको बैतुल माल आहे, माल गनीमत आहे, उन्हनि जी इन्हनि नाजाइज़ तक़सीम करणु शुरू करे छॾी आहे, जो सिर्फ़ु पंहिंजनि चेलनि खे इहो बैतुल माल नाजाइज़ तरीक़े सां ॾियनि था। व अहल्लु हरामल्लाहि, ऐं अल्लाह तबारक व ताला जिन मामलात खे हराम कयो आहे उन्हनि खे इहे हलाल था कनि। व अहल्लु हरामहु, ऐं जिन मामलात खे अल्लाह ताला हराम कयो उनखे हलाल था कनि। त इमाम आली मक़ाम हज़रत सय्यदना इमाम हुसैन फ़रमाइनि था त इन्हनि ज़मीन में फ़साद खे आम करे छॾियो आहे, अल्लाह तबारक व ताला जी हुदूद खे मुअत्तल करे छॾियो आहे।
माल गनीमत जी नाजायज़ तक़सीम शुरू करे छॾी आहे। इन हालात में मां पंहिंजे घर में वेही नथो सघां, इन हालात जे अंदरि मां हुजरे में वेही करे इहो सभु कुझु नाजाइज़ अमल थींदे नथो ॾिसी सघां जो इन्हनि इस्लामी हुदूद खे मुअत्तल करे छॾियो आहे। उहे इस्लामी हुदूद जंहिंखे मुंहिंजे नाना जान आबाद करण जे लाइ पंहिंजो अर्श खां बि मुक़दस खून पेश कयो हो, उहे इस्लामी हुदूद जंहिंखे आबाद करण जे लाइ ग़ज़वात वजूद में आयो, ग़ज़वाए बदर वजूद में आई, जंहिं हुदूद खे आबाद करण जे लाइ ग़ज़वाए उहुद, ग़ज़वाए फतह हुननि जा मार्का वजूद में आया। एतिरियूं ग़ज़वात वजूद में जिन मक़सद जे लाइ आयूं, मुंहिंजा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं हुदूद खे आबाद करण जे लाइ ताइफ़ में पत्थर बि खाधा, पंहिंजो खून बि पेश कयो, त हाणे मां उन्हनि हुदूदनि खे मुअत्तल थींदे ॾिसां ऐं घर में वेठो हुजां सभु कुझु ॾिसां, इहो मूंखां नथो थी सघे। त मां इन जे करे निकिरंदमि, टकराईंदमि ऐं दीन इस्लाम खे हिकु हमेशह वारी ज़िंदगी अता कंदमि। इहो ई ख़ुतबो कुझु वधीक लफ़्ज़नि सां तबक़ा हिलियतुल औलिया, तबक़ातुल असफ़िया में बि मौजूदु आहे, जो इमाम अबू नुइम इनके मज़ीद बयानु कंदे जो हज़रत इमाम आली मक़ाम हज़रत सैयदना इमाम हुसैन खां जॾहिं पुछा थो कयो ए इमाम, ही कहिड़ी माक़ूलियत आहे, ही कहिड़ी अक़लमंदी आहे जो तव्हां एॾो वॾो सफ़र तय करे रहिया आहियो। हिन जी जुर्रत हुई, इन अंदाज़ में हिकु हिकु खे बयानु कंदा आया जो हेॾो हज़ारनि जो लश्कर आहे ऐं तव्हांजी जेकी तादाद आहे उहा त मुख़्तसर आहे, अॻिते मौत आहे। त उन्हनि खे बि इमाम आली मक़ाम हज़रत सैयदना इमाम हुसैन जो जवाबु था ॾियनि, अला तरौनल हक़ ला युअमलु बिही वल बातिलु ला युतनाहा अन्हु। ॾिसो नथा त हक़ ते अमल नथो थिए ऐं बातिल खे छॾे न पियो वञे, यानी बातिल ते अमल थी रहियो आहे, हक़ ते अमल न थी रहियो। हर कोई बातिल ते अमल थो करे, हक़ खे छॾे रहियो आहे ऐं इन जी कोशिशि आहे जो बातिल आम थी वञे, हक़ दॿिजी वञे। लियरग़बल मुअमिनु फी लिक़ाइल्लाहि, अहिड़े हालात में पोइ हिकु बंदे मोमिन खे अल्लाह तबारक व ताला सां मुलाक़ात में रग़बत, दिलचस्पी, शौक़ रखणु घुरिजे ऐं पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। व इन्नी ला अरल मौत इल्ला सआदतन, हिन वक़्तु मां मौत खे सआदत सम्झी रहियो आहियां। मौत खां मां घबरावां नथो, मौत खां डिॼा नथो, बल्कि हिन वक़्तु मां मौत खे सआदत सम्झी रहियो आहियां। वल हयात मअ ज़ालिमीन इल्ला जुर्मन, ऐं जेकॾहिं इन हाल में बसि सभु कुझु ॾिसंदो रहां, सभु बातिल शयूं ॾिसंदो रहियो आहियां, शरीयत जे ख़िलाफ़ मामला थी रहिया, मां हुसैन इब्न हैदर सभु कुझु ॾिसंदो रहां ऐं चुप रहां, ईअं ज़िंदगी गुज़ारां, त इमाम आली मक़ाम फरमायो ज़ालिमनि सां गॾु रही करे ज़िंदगी गुज़ारण खे मां तमामु वॾो गुनाह थो सम्झां। इन जे करे मां निकिरंदमि, मां टकराईंदमि ऐं दीन इस्लाम जे लाइ सभु कुझु क़ुर्बान कंदमि। हक़ीक़त आहे त इमाम आली मक़ाम जी जुर्रत हुई, रोब हुयो, ताक़त हुई, जेकी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां ख़ुसूसी तौर ते अता थी। ईअं हज़रत होर जंहिं महिल यज़ीद जे टोले में हुआ, उन्हनि बि डिॼायो, ए इमाम काॾे वञी रहिया, त अक़लमंदी कयो, हेॾे 4000 खां वधीक फ़ौज आहे, तव्हांजी तादाद केतिरी आहे, बहितर आहे त वापसि हलिया वञो। उन्हनि खे बि इमाम आली मक़ाम इहो ई जवाबु ॾिनो। अल बिदाया व निहाया में पूरो ख़िताब इन जो इमाम आली मक़ाम जो मौजूदु आहे। हर हुर खे फरमाईंदा, तूं मूंखे मौत खां थो डिॼाएं, मौत त मामूली शइ आहे, मौत त मामूली शइ आहे, तूं मूंखे मौत खां डिॼाएं थो। जवान हुजे, मां जहिड़ो हुसैन जहिड़ो जवान हुजे ऐं मौत खां डिॼे, त इहो नथो थी सघे। मां मौत खां नथो डिॼां, मां निकिरंदमि। और चवनि थो अॻिते मौत आहे, त न, मां सरेंडर न कंदमि, मां घबराईंदमि न, मां डिॼंदमि न, मां निकिरंदमि, टकराईंदमि, विढ़ंदमि। बसि ॿई रास्ता आहिनि, या त मां अॻिते वयमि ज़िंदा रहंदमि, या मूंखे मौत अची वेंदी, शहीद थी वेंदमि। ॿई रास्ता आहिनि। मां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे रस्ते खां हटंदमि न, मां यज़ीद सां कंप्रोमाइज़ न कंदमि, मां उनखां जेके आहिनि पंहिंजी जाननि जी ख़ैरात न घुरंदमि, न मां टकराईंदमि। जेकॾहिं मां इहो कयमि त पोइ सॼी उमिरि जेकॾहिं हयात रहम बि इज़त त न गुज़ारे सघंदमि।
इन जे करे मां निकिरंदुमि। ॿई रास्ता आहिनि, मुंहिंजी पॉलिसी इहा ई आहे त मां निकिरंदुमि विढ़ंदुमि। जेकॾहिं हयात रहियमि त सॼी उमिरि भर जेको आहे न ज़िंदगी इज़त सां त गुज़ारे सघंदुमि, सर मथे खणी करे त गुज़ारे सघंदुमि। जेकॾहिं शहीद थी वियमि, अल्लाह तबारक व ताला जो कुर्ब ख़ासि अल्लाह ताला पंहिंजो दीदार अता फ़रमाए करे मूंखे जहां में शहादत अता फ़रमाईंदो। इहा बि इमाम अली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जो उहो जुर्रतमंदाना ख़िताब हो जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे विरसे खां मिलियो हो। इहा सॼी ताक़त, जुर्रत, रौब, दबदबो जेको बि हो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुसूसी तौर ते मिलियो हो। इन जे करे मां ॿार इहो बयानु कंदो रहंदो आहे त करबला जो जेको वाक़ियो थियो ऐं तहरीक हली, इहा उन तक महदूद न आहे। यादि रखो, इमाम अली मक़ाम हज़रत सैयदना इमाम हुसैन जेको करबला में ॿिज पोखियो हो, अॼु बि उहो मौजूदु आहे। अॼु बि हुसैनियत ऐं यज़ीदियत हली रही आहे। हुसैनी तहरीक में जेको शरीक हूंदो उहो हर हाल में हुसैनी किरदारु अदा कंदो। जेकॾहिं दुकान में हूंदो, दुकानदार आहे, हुसैनी तहरीक जो रुकन हूंदो त हुसैनी किरदारु अदा कंदो। जेकॾहिं यज़ीदी तहरीक जो, यज़ीदी जमात जो हिसो हूंदो त पंहिंजो उहो किरदारु अदा कंदो। जहिड़ी बि फील्ड में हूंदो, जेकॾहिं हिसो हुसैनी तहरीक जो हो त किरदारु बि उहो अदा कंदो। जेकॾहिं उन जे जिस्म में असरात यज़ीदियत जा आहिनि त पोइ हर जॻह ते उहो ई उन मां ज़ाहिर थींदो। इन जे करे हीअ जेकी हुसैनियत आहे हिकु तहरीक जो नालो आहे। मां ॿाहिरां बयानु कंदो आहियां, इहा हुसैनियत हिकु जज़्बे जो नालो आहे। हुसैनियत दीन जी तशरीह जो नालो आहे, क़ुरान जी तफ़सीर जो नालो आहे। दीन इस्लाम जो जेको निफ़ाज़ आहे, उन जो जेको तक़ाज़ो आहे, उन तक़ाज़े जो नालो हुसैनियत आहे। इमाम हुसैन जो नालो यादि रखो, सिर्फ़ु करबला तक न हुयो, बल्कि उन्हनि जो फैज़ान अॼु तक जारी आहे। उन्हनि जी तहरीक अॼु तक हली रही आहे। उन जा अफ़राद अॼु बि मौजूदु आहिनि। अॼु बि हुसैनी बि मौजूदु आहिनि, यज़ीदी बि मौजूदु आहिनि। जेके हुसैनी आहिनि हक़ीक़ी, उहे हमेशह हुसैनी किरदारु अदा कंदा। जॾहिं बि करबला जा ख़तरात वधंदा, हुसैनियत जो मौज़ू अॻिते वधी करे उन करबला जे ख़तरात खे मुंहुं ॾींदो रहंदो, पंहिंजो किरदारु अदा कंदो। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त अल्लाह तबारक व ताला असांखे हक़ीक़ी हुसैनी बणाए, हर हाल में हुसैनी बणाए। जहिड़ी जॻह ते आहियूं, इमाम अली मक़ाम जेको मिशन खणी करे करबला हलिया ऐं तहरीक ठाहियूं ऐं पूरी उम्मत जे लाइ जेको पैगाम छॾे विया, असांखे उन पैगाम ते अमल कंदे हक़ीक़ी हुसैनी बणाए। ऐं यज़ीदी सां जे मक़सद जे लाइ टकराया, हमेशह उन मक़सद खे साम्हूं रखंदे हर यज़ीदी सां टकराइण जी तौफ़ीक़ सादता फ़रमाए। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे, जेको कुझु मां बयानु कयमि दौरान गुफ़्तगू जे करे बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह ताला माफ़ फ़रमाए। इनखे यादि रखण जी, ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादता फ़रमाए। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं, सुन्नतूं अदा करे वठनि। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। आओ उलमा से पूछ ले।